अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में दोस्तों तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु नोट करे छॾियो, जेका हाणे एपिसोड ईंदा उन में शानवाज़ ख़ान त इन ई प्लैनिंग ठाहींदो, नई गेम ठाहींदो त जीअं मां मसइले मानी मां निकिरी वञा ऐं हू वरी नओं को कमु करण वारो आहे। छो त हुनजो कमु ई शैतानगिरी आहे। शैतान माण्हू जो त शैतानगिरी सां कमु हूंदो आहे, उहो शातिर हूंदो आहे। शातिर माण्हू वरी जॾहिं फासंदो आहे त ॿिए टंगो कां वांगुरु फासंदो आहे। हाणे शाहनवाज़ सां बि बुरो अंजाम अहिड़े क़िस्म जो थींदो ऐं होॾां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, सोढल जो को बुरो अंजाम न थींदो, लेकिन सोढल आख़िरी एपिसोडनि ताईं सम्झी वेंदो त मंसूर खान सही माण्हू आहे। छो त हिन टाइम ताईं सोढल अञा मंसूर खान खे सुठे नमूने सां सम्झो ई नाहे। पोइ हू सम्झी वेंदो मंसूर खान बहितरीनु ऐं ग्रेट माण्हू आहे ऐं बाक़ी मां थोरो ग़लति हुयुसि ऐं मां जेको आहे पोइ उन ख़बर पवंदी बाक़ी मां ग़लति रस्ते ते हुयुसि। सोढल जे ज़हन में ॻाल्हि अची वेंदी। होॾां रहज़न मुराद वारा त सम्झी चुका आहिनि सॼी कहाणी, सॼो कुझु मंसूर खान जा हाणे हू सम्झ हिकिड़े क़िस्म जा दीवाना थी चुका आहिनि। ऐं अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा दोस्तों। असांखे ॾींदा इजाज़त। तव्हां वीडियो जे हेसीं ताईं ॾिठो आहे दोस्तों, महिरबानी करे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।